सिंधी अदबी संगत शाख दादू पारां सिंध जी नाले वारी शायरा प्रोफेसर शबाना नवाज़ पंवर जे किताब वफ़ाऊं माठ थी वयूं जी मुहूरत तक़रीब दादू जे लतीफ़ लेबर हाल में मुनक़द कई वई, जंहिंमें मुक़ररनि पारां संदसि जी इल्मी पोरे ते खेसि भरपूर भेटा पेश कई वई। तक़रीब में आयल महिमाननि खे अजरख ऐं किताबनि जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब जी सदारत कंदड़ सिंधी अदबी संगत जे सूबाई प्रेस सेक्रेटरी आज़ाद अनवर कांदड़ो ख़ासि महिमान जी हैसियत में शिरकत कई। तक़रीब के सिंधी अदबी संगत जे अॻवाननि, शाइरनि, लेखकनि, सहाफ़ियनि ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते मुक़ररनि तेज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शबाना नवाज़ थोड़े अरसे में पंहिंजे शाहकार तख़लीक़ुनि जे ज़रिए अदबी दुनिया में मनता हासिल कई आहे ऐं हूअ न सिर्फ़ु प्यार, उमेद, अमन जी शाइरा आहे, पर उहा धरतीअ सां प्यार कंदड़ हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरा आहे ऐं हिकिड़ी मुनफ़रिद शाइरा आहे। असांजी शाइरा शबाना नवाज़ तमामु हिकिड़ी सुलझल ऐं संजीदा क़िस्म जी शाइरी आहे, जंहिंजी शाइरीअ में पंहिंजे सजण जी सूंहं, सजण जो प्यार सां गॾु सिंध धरती ऐं उनजा मसइला सभु गॾियल तौर ते मिलण सां समाज जी अकासी मिले थी। ऐं असीं चाहियूं था त नियाणियूं अचनि, असां सां जेको आहे अदबी प्रोग्रामनि में पंहिंजो हिसो जेको आहे गंढीनि। माज़ीअ में जेको आहे शानदार जेको आहे कमु रहियो आहे औरतुनि जो, ऐं उन्हनि जेको आहे लोक गीतनि खां वेंदे जेको आहे मौजूदा जदीद अदब ताईं जेको आहे कमु करे रहियूं आहिनि नियाणियूं। ऐं इहे नियाणियूं जेकॾहिं असां वटि जेके ईंदियूं अदबी संगतुनि में, अदबी प्रोग्रामनि में ईंदियूं, त हुननि जो जेको कमु आहे, जेको अदबी जेका महिनत आहे, उहा माण्हुनि जे अॻियां पहुचंदी। नामियारी शाइरा शबाना नवाज़ पंवर जी जेको ॿियो किताबु आहे वफ़ाऊं माठ थी वयूं, इन जी मुहूरत तक़रीब असां सिंधी अदबी संगत शाख दादू खे इहो एज़ाज़ु आहे त हिन किताब जी असां मुहूरत कराए रहिया आहियूं। ऐं सिंधी अदबी संगत शाख दादू जो जे प्लेटफॉर्म तां इंशा अल्लाह ताला असीं माज़ीअ में बि शाइरनि, अदीबनि जे किताबनि जूं मुहूरतूं कराईंदा रहिया आहियूं। कंहिं बि शाइर लाइ उनजो किताब ऐं उनजी किताब हिकु औलाद वांगुरु हूंदो आहे। उन किताब जी मुहूरत उनजो नओं जनमु हूंदो आहे। ऐं यकीनन मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे ऐं मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां सिंधी अदबी संगत शाख दादूअ जी, जिन मूंखे इहो मान ॾिनो ऐं मुंहिंजे किताब खे इहा इज़त अफ़ज़ाई बख़्शी, जिन में सिंध जे कुंड कुड़छ मां मुख़्तलिफ़ अदीब, अहले दानिश, अहले फ़िक्र, शऊर रखंदड़, सान्याह रखंदड़ मुंहिंजा भाइर, मुंहिंजियूं भेनरूं शरीक थियूं ऐं उन्हनि जे किताब ते तफ़सीली ॻाल्हायो। मुहूरत तक़रीब में लेखकनि, कहाणीकारनि, शाइरनि, सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। इनकलाबी शाइर आशिक़ दादवी, सरवर सखीराणी, आज़म छिणको, ज़ुल्फ़ी नाथन शाही ऐं ॿियनि पारां शाइरी पेश करे तक़रीब में आयल महिमाननि खां ख़ूब दाद हासिल कयो। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, तेज़ टीवी न्यूज़ दादू।